साईं गुलाम रसूल महाराज जे इस्तक़बाल खां पोइ साईं गाज़ी खान जमाली तकरीब खे ख़िताब करे रहियो आहे। असांजी पूरी कामिला तव्हां यकीन करो जेतिरो असांखे उन्हनि दोस्तनि छिकियो जेतिरो असांखे ॿिनि इलेक्शन में हलायो तव्हां यकीन कंदो उमर साहिब ॾींहुं असांजी कचहरी थींदी असां इहो ई चवंदा हुआसीं बाबा हे रसाकशी हले थी हे छिका हले थी जेके असां हिकिड़े वोट ते हराए वञूं आहे जरपाणी साहिब ॿी कामिला पंहिंजी जॻह ते पर या बार साहिब या असां वञी प्रेस कॉन्फ्रेंस करे असां हुनखे हार विझी अचूं दोस्तन में नजरियाती दोस्त कोन नजरियाती दोस्त पंहिंजी शिकस्त क़बूल कंदो आहे जब सियासतदान वांगुरु मां हरायोसि मुंहिंजे बावजूद कोन मञींदासीं तूं हराए छो मां खटियल आहियां त सभु शइ सिराते मुस्तक़ीम ते हले थी मां हराए वियो आहे त बाबा मुंहिंजो बेटे में कुझु बि कोन्हे असां नौशेरो ज़िलो मां कीअं चवंदुसि माज़ी जेको पेटेरनि जो हले थो पियो रफ़ीक जरवाल साहब बाबली हिन ज़िले सां असांजो जेको लगाव असांजो जेका प्यार मोहबत मिले थी पई हीउ ज़िलो सिंध जे चंद ज़िलनि मां आहे जेके किंग मेकर ज़िला हूंदा आहिनि उन्हनि ज़िलनि में शुमार थींदो आहे नौशेरे जो जंहिंमें साईं पीर मुज़फ़र हुसैन साहब अॼु तव्हां ॾिसो था वेठा तव्हांजा सभई शुरूआत में जेतिरो बि हिकु को पढ़े ॾिठो जेवार साहब जो हवालो ॾिनो पीर साहब ओतिरो ई अॼु असां वेझो ॾिसूं था हिक ॿिए ते ही तंज़ीमी सोच आहे ही को सियासी तंज़ीम कान्हे मुहक़म तंज़ीम आहे हिक ॿिए खे इंसान बर्दाश्त करे इहो तंज़ीमी आइनी नज़रियाती उसूल आहे जे असांजे करे जेतिरो तव्हां असांखे मोहबत ॾिनो आहे नौशेरो इन सभिनी ताक़त स्पेशली असांजे भेया जा दोस्त हुजनि कंडियारे जा हुजनि जेके असांखे मोहबत ॾिनी अथनि असां बि उन्हनि सां ओतिरी मोहबत कयूं था प्रीत न करियो पंछी जैसी प्रीत न करियो पंछी जैसी जल सूखे उड़ जाए पानी सुखण खां बाद में पखी उड़ामी वेंदो आहे अहिड़ो प्यार न कयो प्रीत न करियो पंछी जैसी जल सूखे उड़ जाए प्रीत न करियो मछली जैसी जल सूखे मर जाए असांखे जेतिरो तव्हां प्यार जेतिरो मोहबत तव्हां नौशेरो उनजा ताक़त स्पेशली अॼोकी इन ॻाल्हि जी गवाही आहे भेया जे दोस्तनि असांखे जेतिरी इज़त ॾिनी आहे असांखे तव्हां सां ओतिरी मोहबत आहे जेतिरो तव्हां असांखे मोहबत ॾींदा रहंदो जेतिरो तव्हां असांखे मिठो कंदो असीं तव्हांखे वधीक मिठो नज़र ईंदासीं इंशाअल्लाह ताला तव्हांखे कॾहिं बि मायूस न कंदासीं मसइलान सदर साहिब वेठो आहे वो ही भी उन मसला ते कराइंदो मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां कॾहिं बि तव्हांजो मर्कज़ तव्हांजे मसइलनि ते सौदेबाज़ी कतई कोन कंदो मां हिकिड़ी गुज़ारिश साईं रफ़ीक खां वठी इहा ॻाल्हि चवंदो ईंदो आहियां जॾहिं असांजी तारीख़ हलंदी आहे असां दोस्त यार चंद ॿेड़े मित करे मिड़ी को कार में या ॿिए में ईंदा आहियूं पर जहिड़े नमूने सां हिमल दावा कए थो ताक़े मां ठीक ठाक हर सिंध जे हर ताक़े मां जे असांजो एतिरो तादाद घटि थिए जो असांजी तारीख़ ते ही केरु आङुर बि न खणी सघे गवर्नमेंट स्टैंड थी वञे उहो तादाद तारीख़ में गॾु थिए ईअं न थिए 500,000 साल गॾु थियूं तारीख़ सां हलाईंदासीं तव्हांजे मसइलनि ते स्पेशली मां सम्झां थो मां हर स्टेट ते ऐलान कंदो आहियां तारीख़ असांखे सिर्फ़ु हिकिड़ी पॉइंट ते हलाइणी पवंदी जेका मज़बूत पॉइंट आहे ऐं उस्ताद जो उन सां ऐं उस्ताद जो उन सां हयाती वाबस्तो आहे उहो आहे तव्हांजी टीचर्स कोटा पर तारीख़ उहा इहे नॉर्मल अंदाज़ में कोन हलंदी जो नारेबाज़ी करे सरकार ते जेको आहे नारा हणी वापसि मोटिया एतिरे तादाद को ते कर दियो जो सरकार मजबूर थी वञे त असांखे उहो टीचर्स जो कोटा जो ऐलान करे असां हिकिड़ी ॿी बि आदत कयूं वेठा आहियूं असां को अहिड़े सुठे मौक़े ते जीअं तव्हांजो उस्तादनि जो आलमी थिए थो या कहिड़े ॿिए मौक़े ते असां सेक्रेटरी खे मिनिस्टर एजुकेशन खे
ऐलान कराईंदासीं। ऐलान कराइण खां पोइ पीछो करणु असांजो कमु आहे। इंशाअल्लाह ताला तव्हांजा सभु मसइला जेके उहे हल थींदा। पेट्रोल मर्कज़ कॾहिं ख़ामोश न वेंदो। ऐं तव्हां ॾिसो पिया हींअर असां अॼु बि साईं मीटिंग सेक्रेटरी साहिब सां मीटिंग की उतां डायरेक्ट हिते आयो आहे। अलाह कंदो तव्हांजा टोटल मसइला हल थींदा। तव्हां जेतिरो मोहबत जेतिरो प्यार जेतिरो इज़त ॾिनी आहे थोरा न थोरा मुद्दे मारूरनि जा धर्मे वारी थोरी त्या घरेड़ा भलायूं ई भेरा भेरिया वारा घणे घणे कुझु केतिरा इहो सिंध जो जनरल सेक्रेटरी साईं गांधी खान नवाज़ी हिकु दफ़ो तइलीम दोस्त पैनल भेरिया जे तरफ़ खां ॿार कई आहे तालुकनि जा सदर डिस्ट्रिक्ट जा सदर मर्कज़ जा सदर ऐं असां नवशहर डिस्ट्रिक्ट जा जेके असांजा बाज़ू आहिनि साईं अज़ीज़ आबादी साहिबु साईं अफ़ा भूरो साहिबु ऐं गवर्नर क़यादत हर वक़्तु ॼण त्याग लॻो पियो आहे वञण वारो आहे। ईअं ॾिसो साईं फताह साहिबु साईं नज़ीर साहिबु बाबू आहे वो बिस्मिल्लाह सभिनी जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं जो हिन प्रोग्राम में मिठास विधो अथनि ऐं माजूद वकर साहिबु असांजे जनरल सेक्रेटरी असांजो ऐं अब्दुल कादिर ग्रामी साहिबु सभिनी जा लख लख थोरा बुले सरकार में नसीब पढ़ किताब इल्म दिया ते नाम रखाई काज़ी हाणे साईं कुझु किताबनि जा पढ़ी काज़ी सॾाइण शुरू कजे। पढ़ किताब इल्म दिया ते नाम रखाई काज़ी हथ विच तलवार फतेह वाली तलवार खड़ी में हथ विच तलवार फतेह वाली हथ नाम रखाई गाज़ी मकाम मदीना घूम के आई हथ नाम रखाई गाज़ी ए बोले आता है हासिल की किताब है या मरो के आता है होते पोते रखो मिलता कुमिया कचिया वो बताए पानी में दुरान उन्हें मिल गए दिल की सच्ची मानो नियत साफ दादा बताओ बताए माटे में मावन कुल न दे ये साफ नहीं को नदी साफ नहीं को दादा बोलो ना असांजो रास्तो उते न रहे हिते मुड़सण गलत थी इहो उस्ताद सां गॾु आहे साॻी माटे जी ज़रूरत न कयो वञे। अॼु असां तव्हां सां सिर्फ़ु न मिलायूं तव्हां सां गॾु आहियूं। हाणे तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में मां हिन महफ़िल खे वोट थियसि साईं गुलाम रसूल महर साहिब खे गुज़ारिश कंदुसि। मां हुन ॾींहुं जेकी ॻाल्हि कई सकर में साईं असांखे ईअं ॻाल्हि ॿुधाइण मां तव्हांखे तव्हांखे ॾिठो न सकर में त मां हिते अलाए केतिरे जॻहियुनि में मां तव्हांजी जेकी कॾहिं घाटिस कोन कयो चौक मूंखे को उठ दाणे में कोन ॾिनो न मूंखे तव्हां थोरो चंद प्यार ॾिनो न इहे मां बि ठाहियो हेॾे विरहाइण शुरू करे छॾियो। हाणे तव्हांजे भरपूर तारीफ़ में उथी थो मूंखे गुलाम रसूल एक शर्त पे बाजी खेलूंगी पिया तुझसे प्यार की बाजी। वाह वाह। एक शर्त पे खेलूंगी प्यार की बाजी पिया तुझसे जीतूं तो तुझे पाऊं हारूं तो पिया तेरे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साथी जनरल सेक्रेटरी गाजी खान नवाज़ी साहब मुझे प्यारो भाउ मुझे साथी मुख्तार सोलंकी साहब ऐं नौशहर फेरोज़ ज़िले जो मुझे प्यारो भाउ पीर मोहम्मद हुसैन कुरैशी साहब ऐं गुलाम मुस्तफ़ा जंहिंजो नालो हुजे असांजो तमामु महिरबानी अल्लाह हुनखे पंहिंजी हयाती ॾे मिरिया तारके सदर साईं गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब साईं जावेद शहीद बेनज़ीराबाद जो जनरल सेक्रेटरी साईं माशूक साहब साईं प्यारो असांजो साईं नज़ीर शाह साहब साईं तमामु हक़ीक़त मूंखे जॾहिं साईं मरी साहब खे पंहिंजे हिन प्रोग्राम ॾिसंदो आहियां पर कुदरती अलाह साईं हुनजो चहिरो ॾेखारियो जॾहिं हुनखे ॾिसंदो आहियां त मुंहिंजे चहिरे ते मुस्कुराहट हमेशह साईं खे मरी साहब खे ॾिसी करे अची वेंदी आहे।
मुंहिंजा दोस्त ऐं हिन पंहिंजो तालके रियासत जी काबीना प्लस उनजा दोस्त ऐं ज़िले नौशहर जा जेके बि दोस्त बिलख़ुसूस हिन प्रोग्राम जे अंदरि मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम ऐं अछी सुहारनि सां वेठल असांजा मौजूद शख़्सियतूं जेके आहिनि हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे मूंखे हिन शइ जो दुख बि थिए थो त जॾहिं एॾी अछी सुहारे वारा आहिनि तमामु क़ाबिल एतिराम असांजा उस्ताद ऐं सीनियर हक़ीक़त असांजी जॻह ते इन्हनि खे ॻाल्हि पवंदो हक़ु असांजो इहो आहे त हीउ जलबानी जो जादू आहे जंहिं ते हली वञो असां छा था करे सघूं ऐं तमामु जेको आहे सो पंहिंजो बहितरीन नमूने सां जंहिं अंदाज़ सां हक़ीक़त जलबानी साहिब जो प्रोग्राम हलायो आहे साईं चयो त साईं तव्हां न छॾींदासीं साईं असां था चऊं त अताला न्यारे वांगुरु त हिकु वारी वल पिछे वल न वल जेकॾहिं सम्झींदो तूं सम्झंदो हूंदे हिकु वारी वल पिछे वल न वल माना हिकिड़ो दफ़ो अचु पोइ वरी कॾहिं बि न वञ वापसि असां वेठा आहियूं कॾहिं तूं छॾींदो दोस्तों बेहद खुशी थी है पूरी सिंध घिरिया छा पर पूरी सिंध जो जेको भी योगदान जेको भी तालुको आहे उहो जो बाज़ू आहे उनजी ताक़त आहे उहा पेटियल तंज़ीम जेका जेकी गिरीम आहे उहो जो सरमायो आहे त उनजो ख़ात्मो आहे मां सिंध जो सदन मां हमेशह पंहिंजे स्पीच में इहो चयो आहे मूंखे तव्हां दोस्तनि जी महिरबानी अंदरि मैंडेट ॾेई करे मूंखे सिंध जो सदर बनायो आहे ऐं मां तव्हां सभिनि जो ख़ात्मो आहियां मुंहिंजे लाइ पूरी सिंध जा जेको उस्ताद सिंध जो सदर पर हीउ हिकिड़ो दुनिया जो निज़ाम आहे उनमें तबका ठहियल आहिनि उनमें स्टेजूं ठहियल आहिनि उहो रब साईं जंहिं बि माण्हूअ खे इज़त बख़्शींदो आहे त पोइ तव्हां जहिड़नि बहादुर सिपाहियुनि खे इहो मौक़ो ॾींदो आहे त तव्हां पंहिंजो सुपर सालार जो पासो सोचे सम्झी उनजो चुनाव कयो ताकी तव्हांजे हक़नि जी तव्हांजे मसइलनि जी हिफ़ाज़त करे सही माना में तव्हांजे मसइलनि जी पेरोकारी करे सघो मूंखे काफ़ी दोस्तनि चयो त बाबा हाजी साहिब जे ग्रुप जा माण्हू आहिनि बाबा हाजी साहिब बि मुंहिंजो माण्हू आहे उहो कंहिंजो ऐं सिंध जो सदर आहियां त हाजी साहिब बि मुंहिंजो जेको आहे बाज़ू आहे हाजी साहिब बि कंडे मान खान जो सदर आहे हू बि मुंहिंजो जेको आहे साथ जो सिपाही आहे हू बि मुंहिंजो तमामु जेको भरजल आहे सभु मञा हुअण जो फ़र्क़ु ई कोन्हे हा साईं पीर साहिब चवनि जॾहिं इलेक्शन थींदी आहे इलेक्शन हिकु प्रोसेस हूंदो आहे हर दोस्त जो राइट आहे त पंहिंजे नुक़्ते निगाह सां जंहिंखे बहितर सम्झे उनखे वोट करे हर हिकु पंहिंजे पंहिंजे मंशूर ते अॻियां रखियो हूंदो बदकिस्मती सां इहो जो असांखे तव्हां घिरिया वारा मौक़ो न ॾिनो जो असां पंहिंजो मंशूर तव्हांजे अॻियां रखी न सघूं ऐं वॾी ख़ुशी इहा थी आहे जो तव्हांखे मुंहिंजो सलाम आहे जो तव्हां तंज़ीमी माण्हू आहियो जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि था कयो कि सिंध में जंहिंखे मैंडेट मिलियो आहे जेको कटी आयो आहे असीं उनजी जेको आहे अनर था कयूं उनजो आदर था कयूं मुंहिंजो तव्हांखे सलाम वरी मूंखे ख़ुशी बि थिए पई जॾहिं जलवानी साहिबु शेर बि पढ़े पियो ऐं जॾहिं पंहिंजे दर्द जी कथा बि ॿुधाए पियो त मूंखे ख़ुशी बि थिए पई दुख बि थिए ख़ुशी मूंखे इन जी थिए पई त तंज़ीमी माण्हू आहे तंज़ीमी सोच रखंदड़ आहे तंज़ीमी हवाले सां तंज़ीमी प्रोटोकॉल में अॼु मूंखे हिन जेको आहे हिते आनंद ॾिनो आहे हीउ तंज़ीमी माण्हू आहे हिन में मूंखे ख़ुशी थिए पई तकलीफ़ मूंखे तॾहिं थिए पई जॾहिं हेतिरनि उस्तादनि तालके घिरिया जी बाड़ीअ खे मैंडेट ॾेई करे ऐं उन्हनि खे हीउ मनसब मुंतख़ब करायो आहे त मुंहिंजो उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त तव्हां ते हक़ थो पुॼे तव्हां ते राइट थो पुॼे तव्हां हिनखे सलाम कयो सलूट कयो भाकुर भरे तव्हां पंहिंजी क़यादत सम्झी करे हलियूं मुंहिंजा दोस्त मुंहिंजा खेरख्वार मुंहिंजा हमदर्द आहिनि हुननि जो वोट न हो पर मुंहिंजा सपोर्टर आहिया तव्हां भली मूंखे वोट न ॾिनो तव्हां ॿिए कंहिंखे वोट कयो पर तव्हां पेटियल तंज़ीम जा जेको आहे
महिनत कश जेका हिकिड़ी गाॾी आहे कटी आया उस त तव्हां में एतमाद कयो आहे हुननि जो फर्ज़ थो बणिजे त तव्हां ते एतमाद कनि तव्हांजी इज़त कनि तव्हांजा ही तंज़ीम जो पासो तरीक़ेकार हूंदो आहे जेकॾहिं तंज़ीम जे अंदरि 500-800 तव्हांजे तालके भरिया उस्ताद हूंदा मेंबर हूंदा उन्हनि में उहिदेदार घणा आहियो ॿ लेडीज़ नंढी भेण तव्हां आहियो यकीनन हुननि तव्हांखे बहितर मोतबर महिनत कश सचाई सम्झी करे तव्हांखे मुंतब कयो तव्हां उहिदेदार कयो जॾहिं उन्हनि जो उन्हनि ते फर्ज़ थो बणिजे तव्हांजी इज़त कनि ऐं तव्हां साॻे पंहिंजे वोट जो इस्तेमालु कयो आहे सिंध लेवल ते ज़िले खां सिंध लेवल ते जॾहिं तव्हां सम्झो था जंहिंखे सिंध जे माण्हुनि एक्सीडेंट सां वोट ॾेई कामयाबु करे मनसब ते विहारियो आहे त तव्हां ते बि असांजो फर्ज़ थो बणिजे त अॼु इहा ॻाल्हि तव्हांजे अल्फाज़ न निकिरनि त असीं शफ़ी साहिब जा आहियूं ऐं असीं जेका तव्हां सां गॾु आहियूं तव्हां मुंहिंजा आहियो मुंहिंजा रहंदव तव्हां चयो आहे त 3 साल तव्हां सां यकीनन मूंखे ॾियारो तव्हां मूं सां पर मां हमेशह ते हयाती ऐं तव्हांजो पेटल में हुजाइणु चाहियां दोस्तों यकीनन जहिड़े तरीक़े सां साईं गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब सां जॾहिं मुंहिंजी फ़ोन ते ॻाल्हि हुई जॾहिं मुंहिंजो पहिरों प्रोग्राम हिकिड़े डिस्ट्रिक्ट में नौशर फरोज़न पढ़ियो जॾहिं प्रोग्राम कयो त मूं पीर साहब पुछा कयो हिते ॿुधायो त सभु दोस्त पहुता चई साईं दोस्तनि साईं जंहिंखे दावत ॾिनी आहे पहिरियों मूंखे तकलीफ़ थी मुंहिंजो जेकॾहिं कार्ड हुजे त पोइ मर्ज़ी मुंहिंजो गुलाम मुस्तफ़ा जहिड़ो आहे अने हिन खां त ॿुधाईंदोमांसि कोन ही तंज़ीम हिकु मां सिंध जो सदर अचे थो उहो साईं गुलाम मुस्तफ़ा जो बि आहे उहो साईं सबब साहिब जो बि आहे उहो साईं मलूक जो बि आहे उहो पीर साहिब जो बि आहे जॾहिं चओ था तव्हां 1.25 लख पग जो मां हक़दार आहियां त मुंहिंजो राइट थो बणिजे त मुंहिंजा जेके सभु कार्यक्रम आहिनि जेके मुंहिंजा हमदर्द आहिनि जेके तंज़ीम जा ख़ैरखा आहिनि उन सभिनी खे मुंहिंजे कार्ड में घुरायो ही तंज़ीम जो तरीक़ेकार 99 आर्मी आई जॾहिं एजुकेशन त ब्रिगेडियर शफीक रहमान हुन सां साईं मीटिंग लाटन डिवीज़न में थी दादा मोहम्मद बार जेको कमिश्नर उहो बि हुननि में मौजूदु हो त हुन हुते हिकिड़ा अल्फाज़ हेॾा बहितरीनु ॻाल्हाया त असां जेके ॾिठो आहे त पाकिस्तान जे अंदरि बिल्कुलु हिन वक़्तु असां सिंध में हुते जेके मुलज़िम आहिनि उहे ॿ तंज़ीमूं आहिनि हिकु आर्मी जो इदारो ॿियो प्राइवेट उस्ताद जी जमात जेकॾहिं प्राइवेट उस्तादनि जे जमायत जो सदर न हुनखे असुलु आहे न हुनखे को ॿियो पावर आहे न हुन सां गार्ड आहिनि न हुन सां को ॿी फौज आहे सिर्फ़ु ऐलान थो करे पियो त बाबा स्कूल बंदि त पूरी सिंध जा स्कूल बंदि न थियनि हुकुम जो करे सिंध जो जेको सदर आहे त तव्हांखे डिवीज़न फलाणी बंदि करणी आहे त उहा बंदि थी वञे ही आहे असांजी ताक़त असां उन ताक़त खे पंहिंजे पंहिंजो पाण ॾियूं था ज़ाती इख़्तिलाफ़ पंहिंजे जॻह ते जलबानी साहिब हिन दफ़े तूं खटी वियो आहे तूं असांजो बाबा सदर आहे राज सदर आहे डिप्टी जनरल सेक्रेटरी तोसां गॾु आहियूं पर असां महिनत कयूं था 3 साल खां पोइ तोसां मुक़ाबिलो ही तंज़ीमकारी थींदी आहे त मूंखे तव्हां खां वधीक इहा तकलीफ़ आहे मूं हर ज़िले में वियो आहियां जंहिं बि जॻह ते वियो आहियां मूं बिल्ख़ुसूस इहो कोन कयो आहे त हीउ मूंखे वोट कयो मूं थरपारकर जहिड़े ज़िले में थरपारकर ज़िले जो सदर आहे हली मुंहिंजो वोट मुंहिंजे अॻे थींदो आहे पर अधी राति जो मां हुनखे हुनजो घर ॻोल्हे जिते बोर्ड ई लॻियल कोन उन बाद आधी राति जो सदर पेटल जो मैसेज खणी आयो आहियां त तंज़ीम खे मज़बूत कयो जिते तव्हांजो जेतिरो वस हले थो पंहिंजो किरदारु हलाए हर माण्हू पंहिंजे हिसे जो जेको आहे कमु करे ये तंज़ीम मज़बूत आहे इदारा मज़बूत आहे यकीन सम्झो तव्हां उस्ताद मज़बूत आहे तव्हां उस्तादनि जे मसइलनि में तमामु मज़बूत आसानी तव्हां पंहिंजे ईमान लाइ सभु वेठा मुंहिंजो क़ाबिल एतिराम है मरी साहब शायदि साईं रिटायर थी विया ऑन द चेयर हेडमास्टर थी विया त 5-7 साल हिकिड़ो पेटल तंज़ीम जो जेको मोराल हुयो उहो तव्हां ॾिसंदा हूंदव
सुबुह शाम मुसलाधाऊं कंदा वञूं था असांखे डीओ अंदरि अचणु नथो ॾे असांखे डीओ बीहणु नथो ॾे पंहिंजी ईमानदारी सां चयो हिन 6-7 महीने जे अंदरि तव्हां पेटियल जो मोराल वधियो आहे या न वधियो आहे तव्हां तंज़ीमनि जे हवाले कीअं न मिलनि 6 महीननि जे अंदरि सिंध जो सेक्रेटरी जेको आहे उहो 7 दफ़ा तव्हांजे मर्कज़ी क़यादत सां मीटिंग करे थो 7 सालनि पोइ ॿुधायो कहिड़े से कहिड़े मीटिंग कई ही आहे उहो गुलाम रसूल पावर कोन्हे उमर साहब पावर कोन्हे ताक़त कोन्हे ही तव्हांजी ताक़त आहे तंज़ीम जी ताक़त जे जो सेक्रेटरी सां वेही ॻाल्हायां थो तव्हांजी ताक़त ग्रामीण विस्तार दरवठी बि नाम साईं पटेल खे कंहिं चवण कि मूंखे 6 मिंट बदिलो मां वञा थो अॻ में मुंहिंजे लाइ नथो अचो साईं सेक्रेटरी साहब ॿुधाए छॾियो आहे त पटेल मर्कज़ी क़यादत सां मीटिंग असां लाइ पाणी थो अचे चांहि जी जेकी ख़िदमत थी थिए उहा छा आहे असांखे तव्हांजी जेका ताक़त मिले उहो जेकॾहिं असां में रब साईं जेकॾहिं उहो ईमान ऐं हया ॾिनो असां पंहिंजे इन एज़ाब जो भरम रखियोसीं यकीन सम्झो त असां तव्हांजे कंहिं बि जेको आहे मसइले ते कॾहिं बि जेको आहे कम्प्रोमाइज़ करण लाइ तयारु न उनजे लाइ सभु क़ाबिल एतिराम आहिनि जेके अहिसाब या गॾु रहिया आहिनि उहे दोस्त आहिनि उहो असांजी सिकंदर बि दोस्त आहे उहो बि मुंहिंजे डरीजन सखर जो सदर आहे मूंखे उन लाइ बि इज़त आहे पर ख़ुदा न ख़ासि सुभाणे हुनखे का तकलीफ़ अचे त पहिरियों मर्कज़ी सदर पहुचूं थो मां जिंदाबाद ही आहे त हिकु असांजी टीचर आहे असांजी मैडम अनिता खान ग़लति तरीक़े सां हुनखे शौक़ात ॾेई करे हुनखे रिमूव करण सरस कयो वियो आहे ही इताहबदी इहा शइ जो पूरी सिंध उथी पई आहे सोशल मीडिया ते त हुन सां जेका ज़्यादती थी आहे यकीन ॼाणो भली 5 ॾींहंनि गांव बाद में उहा जेका सो पंहिंजो रियल एस्टेट ते पर अॼु हुनजी दिलि जेका थी वई आहे उहा तमामु एॾी मज़बूत थी वई आहे जो मुंहिंजा भाइर मुंहिंजा सफ़ाई मुंहिंजी तंज़ीम मुंहिंजा सभु कुझु आहिनि जो मूंखे कोई बि वार वाक़ न थी करे सघे ऐं यकीन ॼाणो अॼु उनजी डिस्कस सेक्रेटरी साहिब सां थी आहे जेको कुझु थियो आख़िर सेक्रेटरी साहब चयो इहा तव्हां रियल एस्टेट सम्झो बहाल सम्झो पर हिकिड़ो पेपर वर्क जेको आहे ऑफिसर जेको उहो तव्हां पूरो कराए ॾियो इनशाला हिन ई हफ़्ते मथे में तव्हां मुंहिंजे रियल एस्टेट हल कयो इहा शाही जी ताक़त आहे तंज़ीम कैपिटल जी ताक़त ऐं चवां थो त ही प्रोपेगेंडा प्री प्लान त हलाई वई बाबा गुलाम रसूल मां कंहिंखे हथु न ॾींदो आहे उहो सम्झो आहे त जेको आहे सो कपिड़ा पाईंदो आहे मथां गुंज अचे हीअ अलॻि शइ आहे हर माण्हू जो पंहिंजो शौक़ु आहे मां मिसकिन घराणे जो हिकिड़ो फ़र्क़ु आहियां मुंहिंजो पीउ जेको आहे सो उहो साईं कुर्मी रहियो आहे ऐं हुनजे घर में जेको जनम वरितलु आहियां पर मुंहिंजी बचपन खां मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी इहा ख़्वाहिश रही आहे मां पाण खे साफ़ु सुथिरो हर माण्हू यकीन में ख़्वाहिश हूंदी आहे मां पाण खे साफ़ु सुथिरो रखां साफ़ु सुथिरा कपिड़ा पायां सुठे माहौल मूंखां सुठनि दोस्तनि खां उथां विया हीअ मुंहिंजी ख़्वाहिश रही आहे हीअ मुंहिंजी जेका सम्झो हैबिट बि सम्झो पोइ जेकॾहिं उहा कंहिंखे पसंदि न अलॻि शइ आहे पर मूंसां जेके बि दोस्त मिलियल आहिनि पंहिंजे मां यकीन सां चवां थो तव्हांखे पंहिंजे मुंहुं मिली आवाज़ वठो तव्हांखे यकीन ख़ुशि माण्हू सुठो माण्हू गुलाम बि कोन्हनि पर हरू भरू मुंहिंजी तव्हां सां जेका नुक्तचीनी न कंदा पर नुक्तचीनी उहे कंदा जन खां मुंहिंजी हीअ इज़त मुंहिंजो हीअ रोज़ो हीअ मुंहिंजो मान मतिलबु हीअ तव्हांजा हाज़िरत जो बर्दाश्त कोन कंदा हुनखे मुंहिंजी ॻाल्हि लहण त दोस्तो तव्हांजो घणो ताईं वठी विया मां सभ खां पहिरियां वठी मूंखे माज़रत ई तव्हां खां जेको आउं लेट करे पहुतो आहियां तव्हांखे इंतज़ारु करायो आहे उन जो बि को सबबु हुयो पर तव्हांखे ऑनलाइन वॉइस मां साईं सां बि त हुते सेक्रेटरी साहिब सां असांजो हिकिड़ो हीउ टाइम रखियलु हुयो त जेकी ही प्रॉब्लम्स कुझु आहिनि उहे सेक्रेटरी साहिब सां आहिनि सेक्रेटरी साहिब चयो त फाइनेंस ॾे जॾहिं बि संभली वेंदी त आउं तव्हां सां गॾु हलंदुसि हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त सेक्रेटरी साहिब तमामु बावसूर हिकु नफ़ीस तबीअत जो माण्हू आहे
पढ़ियो लिखियो माण्हू आहे, पढ़ी लिखी फैमिली सां तालुक आहे, पर सच पुछो असां अॻे ई चवंदा आहियूं तंज़ीम वारा त बाबा ऑफिसर असां जेको आहे नेकी न कयूं, पर इहो बि जेको आहे सो असांजो शरीर बि जेको आहे असांखे गुनाह आहे जो कंहिंजी असां एतिरी बुरदबारी ऐं उनजी महिनत ॾिसी करे उनखे उजागर जेकॾहिं असां नथा कयूं था गुनाहगार आहियूं ऐं उनजी महिनत आहे फिराक मुसाद हुनजो लॻाव आहे त मां जेतिरे ताईं आहियां त फिराक मुसाद हुन सां करे रहिया कुझु न कुझु कोई न कोई अहिड़ो मूंखे बेनिफिट मुंहिंजे हथां उस्तादनि खे ॾिनो वञे ताकी उहो मुंहिंजे लाइ इहे एज़ाब रहंदो। हक़ीक़त ॻाल्हि इहा सेक्रेटरी साहिबु इंट्रस्टेड आहे असांजे प्राइमरी उस्तादनि जे मसइलनि में, त हुन उन वक़्त जो उन वक़्तु पंहिंजी फिनांस डिपार्टमेंट हिकिड़ो डेट ऑफ अपॉइंटमेंट खां इनिशियल अपॉइंटमेंट खां जेका असांखे सीनियरिटी काउंट कई वई उहो फाइल बि असांजो लॉ डिपार्टमेंट खां थी करे फाइनेंस डिपार्टमेंट पहुतो आहे। अनट्रेंड इंक्रीमेंट वारो एजी वापसि कयो आहे फाइल असांजो, उहो बि असांजो फाइनेंस डिपार्टमेंट में पहुतो आहे। 3 नंबर ते असांजी समरी अपग्रेडेशन वारी उहा बि असांजो जेको आहे फाइनेंस डिपार्टमेंट आहे। 4 नंबर ते इहा आहे त जेका अॼु असां बिल सेक्रेटरी साहिब खां पंहिंजे एजेंडा में रखियो आहे त काफ़ी वक़्त खां वठी बल्कि साल 1.5 साल LPR जा रिटायरमेंट जा जेके बिल्स एतिरा थी विया आहिनि जो उस्ताद के 1.5 साल थियो हुनखे बेनिफिट्स पंहिंजो न मिली रहिया आहिनि, हुननि खे जेका पैसा कोन मिली रहिया आहिनि जो वीचारा घर जो सफ़र नथा करे सघनि। असां चयोसीं स्पेशली फाइनेंस सेक्रेटरी सां असांजी मीटिंग कराए असांजे जेका बजट जेका रिलीज़ करायो ताकी जेको सिंध जे अंदरि हिकु रिटायर उस्ताद खे निधन थी पई आहे उनजो जेको आहे मसइलो जेको आहे हल कयो ऐं उहो बि हिन सां ई गॾो गॾु जेको आहे कयो आहे। ऐं उन सां गॾोगॾु सिंध जे अंदरि जहिड़े तरीक़े सां ही वर्किंग कमेटी हिकिड़े इदारा हूंदा तव्हां तालुके जी जनरल बॉडी कंदो, तव्हां आम वोटर जेको अची पंहिंजा मसइला मसाइल रखंदो ऐं ज़िलो जेको आहे जनरल बॉडी ज़िले जी रखंदो त तालुकनि जा जेके दोस्त आहिनि उहे मसइला रखंदा। असीं वर्किंग कमेटी रखंदा आहियूं त ज़िलनि जा दोस्त हेठां मसइला चूंडे खणी अचे असां ताईं पहुचाइनि, असां उहे मैटर जेको आहे सो जेकी जंहिं सतह हुजनि जा हुजनि उहे असां जेको आहे हल करण जी कोशिशि कयूं। मुंहिंजी अॼु स्पेशली सेक्रेटरी साहिब खां टाइम वरितो आहे, टाइम फिक्स न थियो आहे असांजो त बाबा असांखे तव्हां हिकिड़ी मीटिंग फिक्स कयो जंहिंमें ऑल DOs सिंध जा ऑल डायरेक्टर्स ऐं सेक्रेटरी साहिब पाण एडिशनल सेक्रेटरी डिप्टी सेक्रेटरी प्रेस मर्कज़ जी कैबिनेट हुजे उहो भली 2 कलाक हले 3 कलाक हले 4 कलाक हले ताकी सिंध पूरी जे अंदरि जेको आहे हिकिड़ो मैकेनिज़म क़ाइमु कयो वञे तंज़ीमनि जे अंदरि ऐं ऑफिसर जे अंदरि त बाबा तंज़ीमनि जो छा राइट आहे, उन्हनि जा कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि जेकी ऑफिसर सां रिलेटेड आहिनि, ऑफिसर सां कहिड़ा प्रॉब्लम आहिनि जेकी तंज़ीम वारनि जे करे इंटरफेयर करे नथा हल करे सघियो। हीअ हिक ॿिए ते असांजे मथां जेके बोतानबाज़ी हले पई त बाबा तंज़ीम वारा ऑफिसर खे कमु करणु नथा वञनि ऐं ऑफिसर चवंदा तंज़ीम वारा चवंदा ऑफिसर असांजो कमु कोन था कनि ताकी हीअ शिकायत जेको आहे हीअ स्पेस जेको आहे सो उहो तव्हांजो ख़तमु थी वञे। सो इनशाला ऐं तव्हांजे ज़िले बिलख़ुसूस साईं पीर साईं खे मुबारकबाद ॾियां थो जंहिं पंहिंजे हिकमत मले सां तंज़ीम उसूलनि सां हली पई हूंद जीअं तव्हां ॿुधायो आहे त साईं कंदा पर सॼे ज़िले खे हर जॻह ते साईं गॾु वञी हले थो, हर ॾुखे सुठे वक़्त में गॾु अचे थो। हीअ मुंहिंजो उनखे बि सलाह आहे, मुंहिंजो तव्हां दोस्तनि खे बि सलाह आहे त तव्हां सभु दोस्त तंज़ीमी आहियो ऐं तंज़ीमी उसूल तहत तव्हां जेको आहे पंहिंजे ज़िले सां गॾु हली रहिया आहियो। ऐं साईं बिल्कुलु साईं गुलाम मुस्तफ़ा जो निहायत शुक्रगुज़ार आहियां पुलिस हुनजे काबीना जो त हक़ीक़त मूंखे इलाही लेट थी वई आहे ऐं मूं हिनखे साईं खे चयो त भला रमज़ान शरीफ़ खां पोइ रखूं टाइम चई न साईं मूंखे जेको टाइम थो थींदो तव्हां अॻ में छो लिहाज़ा अधु राति मंझि राति जलबानी साहिब तव्हांजी फ़ोन अचे हीअ अलॻि शइ आहे त जेकॾहिं कॾहिं कॾहिं इंसान आहे पोइ नंबर न बि खणी सघूं त महिरबानी करे मैसेज कंदा कयो त बाबा मां फलाणो ॻाल्हायां थो छो त असां सां बि जेको आहे सो सम्झो पाण था उहा ॻाल्हि आहे। तो इनशाला असां तव्हांखे नाउमीद न कंदासीं, तव्हां असां सुठी उमेदवार सम्झो ऐं हीअ त ज़िलो नौशहरो फ़ैरोज़ जेको आहे उहो मूं तव्हांखे अॻिले भेरे बि चयो हुयो त मुंहिंजे पेटेल जे हवाले सां मुंहिंजो जंक्शन जेको आहे ज़िलो आहे हीअ मां हेॾां अचां बि इन में ऐं होॾां बि अचां हूअं बि जेको आहे सॼी सिंध पीढ़ी खे पासो आहे बहरहाल त स्पेशली ऐं ॿीहर तव्हां शहरनि में घणो चई विया हो मूंखे पर हाणे जॾहिं बि डपबो साईं तॾहिं सलाम ज़रूरु भरिबो ऐं जेकॾहिं सलाम न भरियो त हुन चवानी
कंहिं न कंहिं मन सां पोल सां मथो टेके थो डाले जब पंहिंजा दिलबाणी कयो त आख़िरी तुंहिंजे लाइ हिकिड़ो शेर चवणो थो पियो सो त कसम खुदा दी में को प्यारा लॻंदई में करे घिनई चा ठगी चोले दे अंदरू ते को रुका छोड़ा कोई कोसा बाल न लॻई पंज तन दा पुलसार तई जो नज़र कंदी न लॻई वाह लेकिन सोन दे नाल में तो भी घिना में वाह